ब्रेकिंग न्यूज़ आए थे असां शेयर कर रहा आहियूं सखर मां, जिथे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के क़त्ल केस में अगभराई न थी सघी। सखर पुलिस 8 ॾींहं गुज़रण बावजूद सहाफ़ी के क़त्ल केस जा मुख्य जवाबदार ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। सहाफ़ी बिरादरी जो जान मोहम्मद महर के कातिलन ऐं सहूलतकारन की गिरफ़्तारी लाइ DIG ऑफिस आॾो सुभाणे धरणो हणण जो ऐलान कयो वियो आहे। धरणे में कलमंदणी शहरी सिविल सोसाइटी ऐं सान्यावंद धुरियूं शरीक थींदियूं। अहम ख़बर है वहाँ के अपडेट कई पिया। सखर के सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद के क़त्ल केस की अगभराई न थी सघी। सखर पुलिस 8 ॾींहं गुज़रण बावजूद सहाफ़ी के क़त्ल केस जा मुख्य जवाबदार ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम साबित थी आहे। सहाफ़ी बिरादरी जान मोहम्मद महर के कातिलन ऐं सहूलतकारन के गिरफ़्तारी के लाइ DIG ऑफिस आॾो सुभाणे धरणे हणण जो ऐलान कियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं असां सां लाइन ते मौजूद आहे सखर में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोरूड़ो महर। जी मोरूड़ो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर के शहीद सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के क़त्ल केस में सखर पुलिस जेका है अगभराई नाहे करे सघी। मुख्य कातिल भी जेके आहिनि उहे गिरफ़्तार नाहिनि कया विया ऐं जेको आहे सखर पुलिस 8 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेर मोहम्मद उर्फ शेर अलमर ऐं ॿिया जेकी जवाबदार नामज़द आहिनि उनखे गिरफ़्तार करण में नाकाम वही है। कातिलन के गिरफ़्तारी ऐं सहूलतकारन की गिरफ़्तारी लाइ सुभाणे सहाफ़ी बिरादरी के तरफा जो है सखर के DIG ऑफिस आॾो धरणे हणण जो ऐलान किया वियो आहे। धरणे में कलमघणी शहरी सिविल सोसाइटी वकील ऐं सान्यावंद धुरियूं जेके आहिनि उहे शरीक थींदियूं ऐं DIG ऑफिस आॾो लॻंदड़ जेको धरणो आहे उन जो सहाफ़ी बिरादरी तैयारियूं जेके आहिनि उहे मुकमल कयूं वयूं आहिनि ऐं सहाफ़ी बिरादरी पर गिरफ़्तार किया वञे।